सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में अॻूणे सूबाई वज़ीर डॉक्टर सिकंदर शुरो जे वेझनि साथियुनि वक़ार अब्बासी ऐं मोहर अब्बासी पारां यूसी सिंध यूनिवर्सिटी ते जामशुरो इत्तेहाद पारां नामज़द उम्मीदवारनि जे मान में आज ॼाणे वारी तक़रीब कोठाई वई। तक़रीब के खिताब कंदे जामशुरो इत्तेहाद जे सरवराह डॉक्टर सिकंदर शुरे जो चवणु हो त जामशुरे ज़िले जो अवाम हाणे तब्दीली चाहे थो। हितां जे माण्हुनि खे हिकु साज़िश तहत बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो वियो आहे त जीअं हू नसुल दर नसुल भोतारनि जा ग़ुलाम बणियल रहनि, पर हाणे भोतार के निज़ाम ख़िलाफ़ भरपूर बग़ावत शुरू थी चुकी आहे। अॻु जेके माण्हुनि सां मिलण लाइ तयारु न हूंदा हुआ उहे पाण माण्हुनि सां राब्ता करे मुलाक़ात ऐं तइज़त लाइ अचण जो खेनि चई रहिया आहिनि ऐं भोतार के निज़ाम ख़िलाफ़ नफ़रत जो इहो चिटो सबूत आहे जो माण्हू खेनि पंहिंजे तॾे ते अचण लाइ बि भोतार के जवाबु ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर सिकंदर शुरे वधीक चयो त भोतार के इन भेरे पंहिंजे इलाइक़े थाणे बुलाखान मां बि शिकस्त नज़र अची रही आहे। हू जामशुरो इत्तेहाद जे उम्मीदवारनि खे हथु खणण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु करे रहियो आहे। संदसि माण्हू पैसनि जा थेला भरे उम्मीदवारनि ऐं संदसि हिमायतुनि ॾांहुं चकर लॻाए रहिया आहिनि, पर शिकस्त संदसि मुक़दर बणिजी चुको आहे। 24 जुलाई ते सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी समेत जामशुरो ज़िले में जामशुरो इत्तेहाद जा नामज़द उम्मीदवार भरपूर नमूने सां कामयाबी माणे भोतार के निज़ाम खे हमेशह लाइ दफ़न करे छॾींदा। तक़रीब के खिताब कंदे जामशुरो इत्तेहाद अॻवान मलक चंगेज़ खान जो चवणु हो त भोतार बुखलाहट जो शिकार थी चुको आहे। 40 सालनि खां जामशुरो ज़िले ते क़ाबिज़ सरदार अवाम खे बुनियादी सहूलियतूं ॾियण बदिरां खाउन जीअण जो हक़ खसियो आहे। हाणे हिन भेरे पंहिंजे पुट खे सियासी मैदान में लाथो आहे, जंहिंजी कानर गॾिजाणी खे खिताब वारी ताज़ी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी आहे, जंहिं मां संदसि तरबियत जी ख़बर पइजी रही आहे त हू कहिड़े नमूने जी सियासत चाहिनि था। पर खेनि ख़बर हुजणु घुरिजे त पुलिस गर्दी माण्हुनि खे अगवा करणु, हीसाइण ऐं धमकाइण वारे दौर जी पुॼाणी थी चुकी आहे। हाणे अव्हां जा इहे तरीक़ा न हलंदा। जामशुरो ज़िले जो अवाम हाणे सुजाॻ थी चुको आहे। 24 जुलाई ते अवाम जामशुरो इत्तेहाद जे नामज़द उम्मीदवारनि खे ताले ऐं काह ते ठप हणी कामयाबु करे अव्हां खे तारीख़ी शिकस्त ॾींदो। तक़रीर में शहीद बिलावल काका जे ईसाले सवाब ऐं सिंध धरती ते अमन अमान लाइ दुआ घुरी वई। इन मौक़े ते शेख अब्दुल्ला कोस्तानी, SVP अॻवान अमीर अली थेबो, UC सिंध यूनिवर्सिटी 23 जे चेयरमैन जे उम्मीदवार आक़िब अली मेमण, वाइस चेयरमैन जे उम्मीदवार मोहम्मद अयूब लिगारी, ज़िले काउंसिल मेंबर खलीक रहमान टगो, जनरल काउंसिलर जे उम्मीदवारनि मोहम्मद हसन नुआणी, हुसैन महदी सैतो, महबूब अब्बासी, इंजीनियर इरफान अली सुमरो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। इन मौक़े ते इरफान अब्बासी, मंसूर अब्बासी, काशिफ अब्बासी, गुलण खान अब्बासी, लाला मोइज़ पठान, अली तुन्यो, राजू लिगारी, शौकत काका, खादम हुसैन दर्द, सजण लिगारी, इसरार अब्बासी, शानवाज़ बुरफ़त, इब्राहिम अब्बासी, होशम नुआणी, एजाज बुरफ़त ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।